20 आहियूं हिते मेंबर, उन्हनि मां हिते सिंध जे इशू ते मां अकेलो बीठो आहियां हिते हिकिड़ो। जनाब स्पीकर साहब, असांजो ज़मीर, असांजी गैरत असां सां गॾु आहे। असांखे पंहिंजो ज़मीर इजाज़त नथो ॾियण अहिड़े इशू ते। जनाब स्पीकर साहब, हिन रेज़ोल्यूशन जी मां मुकम्मल हिमायत कयां थो। ही सिंध धरती जो इशू आहे, ही असांजी ज़मीन जो इशू आहे। धरती असांजी माउ आहे, असीं पंहिंजी माउ जी हिफ़ाज़त चङी तरह करे ॼाणूं। असीं हमेशह पंहिंजी धरती माउ जी हिफ़ाज़त कई बि आहे। इंशाअल्लाह जेतिरो ताईं ज़िंदा आहियूं इंशाअल्लाह कंदा बि से। बाक़ी हे जेको सिंध धरती जो इशू आहे, बाक़ी ॿियो को करे या न करे, मूंखे इहा बि ख़बर आहे हिन तकरीर खां पोइ मुंहिंजे मथां प्रेशर बि थींदा, इहा बि मूंखे ख़बर आहे। हुते पंहिंजी पार्टी जो ज़ोर बि पवंदो, इहा बि मूंखे ख़बर आहे। इहा बि मूंखे ख़बर आहे। मूंखे पंहिंजी पार्टी वारा ज़ोर बि ॾींदा, तंग बि कंदा ऐं प्रेशर बि ॾींदा। ही पंहिंजो मौक़िफ़ वापसि वठण जे लाइ बि चवंदा, पर मुंहिंजो मौक़िफ़ इहो आहे त सिंध धरती जे पाणी जे फुड़े फुड़े जी बि असीं हिफ़ाज़त कंदासूं ऐं सिंध धरती जे फुट फुट जी बि असीं हिफ़ाज़त कंदासूं। वॾी महिरबानी, मां हिन रेज़ोल्यूशन जी हिमायत कयां थो। वॾी महिरबानी, पाकिस्तान ज़िंदाबाद। कहीं मेरी खई जे अख दी सा अख उन्हें यदम कठबी जिए सिंध जी पढ़ी भी कसबी तो सा मोहब्बत कदही न खटबी समुनी रासू पर बखजी हल सिर्फ वने ही कटजी सिर मां बिखड़न जाउनाई दस तो अमर चीर मना जैसे भुवन सजाए दस तो अमर खीर मनाए जैसे भुवन सजाए दस